अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचो अचो छा था काम ईद जे चंड जियां ॾिसण जे लाइ बि तव्हां महांगा थी विया आहियो। असांजो जेकॾहिं अचणु नथो थिए अकबर ख़ान त तव्हां ई खणी भेरो बणियो। तव्हां जीअं असांखे बि मसरूफ़ियतूं कोन पोइ निकिरनि कीअं थो। कुझु रोल माण्हू जा पेरा खणी असीं हिते पहुता आहियूं। अकबर ख़ान असांखे उमेद आहे त तूं असांजी मदद ज़रूर कंदे। तुंहिंजे ॻोठ जा रोल आहिनि या बाइज़त इहा त मूंखे ख़बर कान्हे का। बाक़ी हिकु छोकिरो ऐं छोकिरी मूं वटि पनाह जे लाइ आया आहिनि। असां बि उन्हनि जा पेरा खणी हिते पहुता आहियूं ऐं मूंखे उमेद आहे त असांजा दुश्मन असांजे हवाले करण में तव्हां का बि आर महसूस कोन कंदा। छा तव्हांखे मुनासिब लॻे थो चाकर ख़ान त जिन खे मूं जान जी अमान ॾिनी उनखे ई कंहिं जल्लाद जे हवाले कयां? छा मां तव्हांखे जल्लाद लॻा थो अकबर ख़ान? कंहिं बि बेॾोही ऐं मज़लूम खे मारण वारो जल्लादी हूंदो आहे। हू बेॾोही ऐं मज़लूम नाहिनि अकबर ख़ान। हुननि असांजी इज़त ऐं गैरत लॼाई आहे। हू असांजा मुजरिम आहिनि ऐं हुननि जी सज़ा सिर्फ़ मौत आहे। मौत। हू तुंहिंजा मुजरिम थी सघनि था, मुंहिंजा न। छा तूं हिकु ठो ऐं रोल माण्हू जे करे चाकर ख़ान सां दुश्मनी कंदे? चाकर ख़ान, चाकर ख़ान, मूं तव्हां सां दुश्मनी जो कॾहिं चयो? मां त हुननि जी हिफ़ाज़त जिन सां जान जे अमान जो वाइदो कयो आहे। अकबर ख़ान, छोकिरो असांजी ॻोठ जी इज़त खे लॼाए उतां निकितो आहे ऐं उन छोरी खे उतां भॼाए निकितो आहे जेका वनवा में वेठल हुई ऐं उनजी शादी कंहिं ॿिए सां थियणी हुई। इहा हक़ीक़त न आहे चाकर ख़ान। जेकॾहिं इहा हक़ीक़त हुजे हा त मां कॾहिं बि उनखे पनाह कोन ॾियां, पर हक़ीक़त हुनजे उबतड़ आहे। छा उन छोकिरी खे नाहे भॼायो? चाकर ख़ान छोकिरी जो पीउ छोकिरीअ सां पुतल आहे। मां हुनखे कॾहिं बि जान जी अमान न ॾियां। जेकॾहिं छोकिरी जो पीउ मूंसां न ॻाल्हाए हा त सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।